Welcome to Synsoft Studio. This is Al Jandio. So अॼु जो लेक्चर आहे उहो सबनेटिंग ते आहे। सबनेटिंग असां छो कंदा आहियूं, किथे यूज़ कंदा आहियूं, असां कहिड़े तरीक़े सां उहो इस्तेमालु कयूं आहे या उनखे असां कीअं इस्तेमालु कंदासीं, कहिड़े वे सां, कहिड़ा फार्मूला आहिनि, कहिड़ियूं शयूं सां कंदा। त अॼु असां ॾिसूं था सभ खां पहिरियां क्लास सी ते सबनेटिंग था कयूं। सबनेटिंग में सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त सबनेटिंग में कहिड़े तरीक़े सां असां उनखे सबनेट करे सघूं था, यानी कि डिवाइड कंदा आहियूं हिकु नेटवर्क खे वधीक नेटवर्क्स में, यानी कि मल्टीपल नेटवर्क्स में। उहे सभु नेटवर्क्स हूंदा लॉजिकल तरीक़े सां। जॾहिं बि उहे असां सेट डिवाइड कंदासीं या उन्हनि खे शेयर कंदासीं हिकु नेटवर्क खे मल्टी सब नेटवर्क्स में, त उहो असां ॾिसंदासीं उनजो फार्मूलो कहिड़ो आहे। मीन्स असां जेके IP एड्रेस 32 बिट हूंदी आहे उनखे असां उनजी डिवाइडेड हूंदी आहे ॿिनि हिसनि में, हिकु नेटवर्क एड्रेस, ॿियो होस्ट एड्रेस, यानी कि हिकु होस्ट एड्रेस ॿियो नेटवर्क एड्रेस। होस्ट एड्रेस जेको सबनेटिंग जो तरीक़ो हूंदो, होस्ट बिट्स खे असां काॾे कंदासीं, नेटवर्क बिट्स में बारो कराईंदासीं। त उनजे लाइ फार्मूलो कहिड़ो हूंदो, यानी कि बारो जेके बिट्स हूंदा, यानी कि उनखे खणी असां जेको फार्मूलो हूंदो पावर ॾींदासीं 2 नेटवर्क ठाहिण जे लाइ। फॉर सपोज़ असां हिकु हिकु बिट सबनेट कयो आहे नेटवर्क साइड ॾे, त हिकु बिट असां 2 पावर बाय 1 कंदासीं त असांजा नेटवर्क केतिरा ठहंदा। त रिमेनिंग जेके बिट्स हूंदा उन्हनि के थ्रू असां IP एड्रेसिस ठाहींदासीं। जेकी रिमेनिंग हूंदियूं त उहे असांजी IP एड्रेस बनी थींदियूं, ऐं जेके बारो कया आहिनि उहे 2 पावर ॾींदासीं 2 जे मथां, त उहे असांजा उहे नेटवर्क ठहंदा। त फार्मूला 2n पावर -2। लेट्स सी त असां उनखे कीअं असां उन्हनि खां प्रैक्टिस करे सघूं था, उन ते असां कीअं सब नेटवर्क्स में डिवाइड कंदासीं। सभ खां पहिरियां असांजी क्लास सी खे ॾिसंदासीं। त सी में असांजी जेका IP एड्रेस हूंदी ऐं उनजी सबनेट मास्क ॾिसंदासीं। त IP एड्रेस फॉर सपोज़ असां एग्जाम्पल में लिखियो आहे 192.168.1.1। हिन जो सबनेट मास्क छा थींदो, जेको डिफॉल्ट सबनेट मास्क हूंदो आहे 3 नेटवर्क जा पोर्शन आहिनि ऐं हिकु होस्ट जो पोर्शन आहे। हिनखे 255.255.255.0 असांजी IP एड्रेस आहे, IP एड्रेस न बल्कि सबनेट मास्क आहे IP एड्रेस क्लास सी जो। त पहिरियां असां हिनखे कन्वर्ट कंदासीं बाइनरी नंबर्स में, जीअं 1 जो 255 जो ही थियो, सेकंड जो साॻे तरीक़े सां हिनखे बाइनरी में कन्वर्ट कंदासीं। सिमिलरली हिनखे बि असां बाइनरी में कन्वर्ट कंदासीं। सेम तरीक़े सां जो लास्ट जेको होस्ट बिट्स आहे उनखे बि असां बाइनरी में कन्वर्ट कंदासीं। जीअं असां इहो कयासीं, त हाणे असां फॉर सपोज़ 1 खे बारो था करणु चाहियूं नेटवर्क साइड ॾे, त असां फॉर सपोज़ असां ईअं उनखे बारो करण जे लाइ हिकु तरीक़ो आहे असांजो, हिकु जस्ट असां ॾींदासीं नेटवर्क साइड खे हिकिड़ो जेको बिट हूंदो, यानी कि जेको बिट हूंदो उनजे थ्रू असां जेके नेटवर्क ठहंदा, जेके रिमेनिंग हूंदा उन्हनि जे थ्रू असां IP एड्रेस ठाहींदासीं। त ॾिसूं था असांजो कहिड़े 1 खे असां 2 पावर बाय 1 ॾींदासीं त असांजा नेटवर्क 2 ठहंदा, यानी कि 2 पावर बाय 1 त असां 2 नेटवर्क्स ठहंदा। बाक़ी जेके रिमेनिंग हूंदा 7 बिट्स उन्हनि जे थ्रू असां छा कंदासीं, IP एड्रेसिस ठाहींदासीं। ॾिसो असांजी केतिरियूं IPs 2 पावर बाय 7 ऐं जेके IPs थींदियूं टोटल 128 - 2 कंदासीं, ऐं जेके टोटल IP एड्रेस ठहंदियूं ऐं यूज़ेबल 126, यानी कि 126 IPs यूज़ेबल IP ठहंदियूं। बाक़ी जेके असांजा 2 ही माइनस कयूं आहिनि, इहे माइनस असां यूज़ कराईंदा आहियूं, या जेके बाय डिफ़ॉल्ट असां उन्हनि खे रिज़र्व नथा करे सघूं, असाइन नथा करे सघूं, कन्फिगर नथा करे सघूं। हिकु हूंदी आहे नेटवर्क ID। फर्स्ट जेका हूंदी उहा नेटवर्क ID हूंदी, नेटवर्क जी एड्रेस हूंदी, ऐं ब्रॉडकास्ट हूंदी जेके सॼे नेटवर्क खे हिकु मैसेज सेंड करण जे लाइ असां यूज़ कंदा। हिन ॿिनि IPs खे असां यूज़ नथा करे सघूं, तॾहिं असां यूज़ेबल IPs 126 असांजी IPs थींदियूं। हिन में असां ॾिठोसीं त अगरि असां हिकु बिट बारो था करणु चाहियूं त 128 असांजूं IPs ठहंदियूं टोटल, लेकिन असांजी जेकी यूज़ेबल हूंदी 126 IPs ठहंदियूं। फॉर सपोज़ असां 2 बिट्स बारो करणु चाहियूं, 2 बिट जॾहिं असां बारो कंदासीं त उनखे असां कहिड़े तरीक़े सां ॾिसंदासीं। लेट्स सी त उनजी असां प्रैक्टिस कयूं था हिते। हाणे असां 2 पावर ॾींदासीं 2 जे, त असांजा नेटवर्क ठहंदा, जेके बारो बिट्स हूंदा उन्हनि जे थ्रू असां नेटवर्क ठाहींदासीं। रिमेनिंग जेके हूंदियूं, जेके रिमेनिंग बिट्स हूंदा उन्हनि जे लाइ असां IP एड्रेसिस ठाहींदासीं।
जी ॾिसो 2 पावर बाय 6 जेके रिमेनिंग होस्ट बिट्स हुया उहे 64 IPs ठहियूं -2 कयोसीं, यानी कि टोटल यूज़ेबल IPs केतिरियूं ठहियूं 62 IPs असां ठहियूं, यानी कि हर एक 4 नेटवर्क हूंदा, हर एक नेटवर्क में 62 IPs ठहंदियूं, यानी कि हिननि में असांखे इहा ख़बर पई 2 पावर कंदासीं त असांजी 62 यूज़ेबल IPs ठहंदियूं। ही जेके -2 हुयूं हिकु 2 असांजूं IPs रिजर्वड हूंदियूं, हिकु नेटवर्क ID बि ब्रॉडकास्ट ID, यानी कि फर्स्ट एंड लास्ट IPs असां उन्हनि खे असाइन नथा करे सघूं। यानी कि हिते असां ॾिठोसीं त अगरि असां 2 बिट्स बारो करणु चाहियूं त 64 IPs असांजूं ठहंदियूं। अगरि फॉर सपोज़ असां 3 बिट्स सबनेट था कयूं, 3 बिट्स सबनेट कंदासीं त असां उनखे कहिड़े तरीक़े सां कंदासीं, सिमिलरली सेम असांजो फार्मूलो हूंदो 2 पावर बाय 3 नेटवर्क ठाहिण जे लाइ, रिमेनिंग असां कंदासीं कंहिंजे लाइ IPs के लाइ, यानी कि जॾहिं असां ही 3 ॾिनासीं 2 पावर बाय 3 तो असांजा 8 नेटवर्क ठाहिया, 8 नेटवर्क जे थ्रू असां ठाहे सघूं था 3 बिट्स बारो जे। अगरि असांजे वटि 5 बिट्स हेॾे आहिनि त उहे असां IPs ठाहींदासीं, यानी कि 32 बिट्स जेके टोटल IPs ठहंदियूं रिमेनिंग, यानी कि 8 नेटवर्क 32 IPs ठहंदियूं टोटल, लेकिन -2 कंदासीं 30 असांजी यूज़ेबल IPs ठहंदियूं। 2 असां कंहिंजे लाइ यूज़ कंदा आहियूं, फर्स्ट IP नेटवर्क ID ऐं लास्ट ब्रॉडकास्ट ID, ही ॿई रिजर्वड हूंदियूं जिन जे थ्रू असां हिननि खे असाइन नथा करे सघूं। यानी कि हिते असां ॾिठोसीं अगरि असां 3 बिट्स बारो था करियूं त असांजा 32 IPs ठहंदियूं जेके टोटल IPs थींदियूं। अगरि असां 4 बिट्स बारो था करणु चाहियूं त असांजूं केतिरा नेटवर्क ठहंदा ऐं केतिरियूं IPs ठहंदियूं। सेम तरीक़ो सां 2 पावर बाय 4 ॾींदासीं नेटवर्क ठाहिण जे लाइ, 2 पावर बाय 4 ॾींदासीं IPs ठाहिण जे लाइ, यानी कि हिते ॾिसंदासीं असांजी जेके IPs ठहंदियूं या नेटवर्क ठहंदा उहे असांजा हिते ख़बर पइजी वेंदी त असांजूं जेके 4 था ॾियूं त 4 में छा थींदो ऐं 4 असां जेके IPs जे लाइ था ॾियूं त छा थींदो, यानी कि 2 पावर बाय 4 त 16 नेटवर्क्स ठहंदा, सेम तरीक़े सां 2 पावर बाय 4 त असांजा छा थींदा 16 IPs ठहंदियूं, -2 यानी कि 14 असांजूं 14 जेके यूज़ेबल IPs ठहंदियूं। यानी कि जॾहिं असां ॾिसंदासीं त 4 सबनेट था कयूं बिट्स त असांजे 16 नेटवर्क ठहंदा ऐं 4 बिट्स रिमेनिंग हूंदा त उन्हनि जे थ्रू असां ठाहींदासीं छा ऐं जेके IPs ठहंदी यूज़ेबल, यानी कि 14। सेम तरीक़े सां 2 माइनस कंदासीं छाजे लाइ, फर्स्ट IP ऐं लास्ट IP, फर्स्ट IP जेका नेटवर्क ID हूंदी आहे ऐं लास्ट जेका हूंदी आहे उहा ब्रॉडकास्ट ID। हिते असांखे इहा ख़बर पई जेकॾहिं असां 4 बिट्स बारो था कयूं त 16 असांजूं 16 IPs ठहंदियूं उन्हनि मां। अगरि फॉर सपोज़ असां 5 बिट्स सबनेट था कयूं त 5 बिट्स सबनेट करण सां असांजा नेटवर्क केतिरा ठहंदा ऐं जेके IPs हूंदियूं उहे केतिरियूं ठहंदियूं। सेम तरीक़े सां नेटवर्क ठाहिण जे लाइ जेके बारो थियल आहिनि उहे असां पावर ॾींदासीं 2 जे मथां त असांजूं IPs केतिरियूं ठहियूं 32, यानी कि 32 IPs ठहियूं, 32 नेटवर्क ठहिया ऐं जेके रिमेनिंग बिट्स हूंदा उन्हनि जे थ्रू असां छा कंदासीं जेके IPs ठहंदी, यानी कि 2 पावर बाय 3 पावर ॾिनासीं 3 त असांजा 8 IPs ठहियूं ऐं -2 कंदासीं त टोटल जेके यूज़ेबल IPs थींदियूं उहे 6 थींदियूं। असांजा जेकी फर्स्ट IP सेम तरीक़े सां फर्स्ट IP हूंदी नेटवर्क ID ऐं जेका लास्ट हूंदी उहा ब्रॉडकास्ट एड्रेस। यानी कि हिते असां ॾिठोसीं त अगरि असां फॉर सपोज़ 5 बिट्स बारो था कयूं त असांजूं टोटल IPs केतिरियूं ठहंदियूं ऐं नेटवर्क केतिरा ठहंदा, 32 नेटवर्क ठहंदा ऐं 8 IPs ठहंदियूं, यानी कि यूज़ेबल ॾिसंदासीं त 6 असांजूं IPs ठहंदियूं। अगरि असां 6 बिट्स सबनेटिंग था कयूं त असांजा नेटवर्क केतिरा ठहंदा ऐं असांजूं IPs केतिरियूं ठहंदियूं। सेम फार्मूलो हूंदो 2 पावर बाय 6 ॾींदासीं नेटवर्क ठाहिण जे लाइ, 2 पावर बाय 2 ॾींदासीं IPs ठाहिण जे लाइ। त सेम तरीक़े सां असांजी जेके IPs ठहंदियूं उहे असांजा IPs 2 पावर बाय 6 यानी कि 64 नेटवर्क ठहंदा, जेके पोइ हिते रिमेनिंग 2 बिट्स आहिनि उहे असांजा 4 जेके IPs ठहंदियूं, मीन्स असांजी जेके यूज़ेबल हूंदियूं 2 IPs ठहंदियूं, 2 असांजी जेके सेम तरीक़े सां रिमेनिंग जेके हूंदियूं असां फर्स्ट ऐं लास्ट रिजर्वड हूंदियूं जिन खे असां असाइन कन्फिगर नथा करे सघूं। हिते असां ॾिठोसीं त अगरि असां 6 बिट्स बारो था करायूं त 6 बिट्स जे थ्रू असांखे 4 IPs ठहंदियूं टोटल, पर जेकॾहिं असां यूज़ कंदासीं त असां वटि 2 IPs 2 असाइन करे सघूं था, 2 असां नथा करे सघूं। छो त फर्स्ट IP ऐं लास्ट IP रिजर्वड हूंदियूं आहिनि
नेटवर्क जे लाइ। हिते असां ॾिठोसीं त सबनेटिंग जो जेको तरीक़ो असां कीअं बेसिक वे सां असां सिखियोसीं। होप त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।